अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल जहांगीर जे हवाले से अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ॾींदासीं ऐं तव्हां इहो सोचींदा त उनजी प्रोमो ऐं उनजी एपिसोड छो जो कोन आयो। तव्हांखे सभई ॻाल्हियूं अॼु इन नंढड़ी वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त ही केटिन टीवी वारनि जो ड्रामो आहे। दोस्तों इन जा तमामु जल्द टीज़र अची चुका आहिनि ऐं हिन जी हाणे तमामु जल्द प्रोमो ईंदी ऐं उन खां पोइ एपिसोड ईंदो ऐं प्रोमो ईंदी इन जी पोइ एपिसोड हलायो वेंदो। तो जहांगीर ड्रामो मुकमिल पियो आहे ऐं इन जी शूटिंग वग़ैरह हर शइ तयारु आहे। रुॻो हिन खे अपलोड करणो आहे, मतिलबु रुॻो हिन जी एपिसोड अचणो आहे। तो ही मौजू सतार लाड़ ऐं ॿिया केतिरा पुराणा अदाकार इन में अथव ऐं ही ड्रामो मौजू सतार वारनि जो आहे। तो हिन ड्रामे जी कहाणी इहा अथव त हीअ हिकु वॾेरो हूंदो, माना ॻोठ वारनि नियाणियुनि खे पढ़ाइण न छॾींदो। ॻोठ वारा नियाणियूं पढ़ंदा त पोइ वॾेरे जी ग़ुलामी कोन कंदा, न पढ़ंदा त हिन जी ग़ुलामी कंदा। उन जे करे दोस्तों हिन ॻोठ वारनि खे पढ़ाइण न छॾींदो। अगरि छोकिरियूं ॿाहिरां पढ़ंदा त होशियार थी वेंदा, अगरि घर में वेठा हूंदा त कॾहिं बि होशियार कोन थींदा, पोइ वॾेरे जी ग़ुलामी कंदा। तो असांजो ही हो कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं।